किबला वकावा साहबजादा अल्लामा कारी सैयद सनाउल्लाह शाह बादशाह समझो सुभान अल्लाह सदन जो खिताब दी दो किताब कन फरमाइंदा उन खां बाद में वरी वड फड़ो मींह वसंदो मुर्शिदन गरीबन जी दुआ भी थींदी ऐं खिताब भी थींदो नारे जो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद शरीफ बुलंद आवाज सा जमा सगुर सब वेही रहो सब वेही रहो जल्दी जल्दी वेही रहो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन सुभान अल्लाह सुभान अल्लाह अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा सुभान अल्लाह अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सदाएं दुरूदों की आती रहेंगी जिन्हें सुनकर दिल शाद होता रहेगा खुदा अहले सुन्नत को आबाद रखे मोहम्मद का मीलाद होता रहेगा सुभान अल्लाह चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का आका तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सब घराना नूर का मेहर तुझी साण मोहला आमिलो रहबर हुसैन करम पहजो तो कयो आ जोड़ी नहीं गो हर हुसैन सुभान अल्लाह
वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिल पर हुसैन दीद दिल पर में हुजे ऐं प्यार सां हर हर मुर्शिद हुसैन। मौजे सामीनो हजरात, प्यारी नूरानी रूहानी जमायत, अज जुम्मतुल मुबारक जो रहमतुन ऐं बरकतुन जो ॾींहुं आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तशरीफ़ आवरी जो महीनो रबीउल अव्वल हली रहियो आहे। जेकॾहिं ही महीनो न हुजे हां त कोई भी महीनो न हुजे हां। हिन महीने जे सदके असांखे ॿिया बि महीना मिलिया। मुहर्रम मिलियो हिन महीने जे सदके, रजब मिलियो हिन महीने जे सदके, रमज़ान मिलियो हिन महीने जे सदके, पर रहमान भी मिलियो त हिन महीने जे सदके। जेकॾहिं हिन महीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तशरीफ़ आवरी न थे हां त हीअ काइनात ई वजूद में न अचे हां। छो जो अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, हदीस कुदसी आहे, लौलाक लमा खलक़तुल अफ़लाक, जेकॾहिं तोखे पैदा न कयां हां त पूरी काइनात खे ई पैदा न कयां हां। ज़मीनूं पैदा थियूं मुस्तफ़ा जे सदके, आसमान पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, जन्नत पैदा कई वई मुस्तफ़ा जे सदके, सिज पैदा कयो वियो मुस्तफ़ा जे सदके, चंड पैदा कयो वियो मुस्तफ़ा जे सदके, सितारा पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, मलाइका पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, लोहो कलम कुर्सी पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, समंदर ऐं दरिया पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, जिन्न पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, इंसान पैदा कया विया मुस्तफ़ा जे सदके, 18,000 मखलूक पैदा कई वई मुस्तफ़ा जे सदके, हत्ता के काइनात जो ज़रो ज़रो पैदा कयो वियो त इहो बि मुस्तफ़ा जे सदके। सुभान अल्लाह, बेशक हक़ाम जा सोना। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए थो, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, तहकीक आयो तोहां ॾे अल्लाह जी तरफ़ खां नूर ऐं रोशन किताब। मुफस्सिरन इन आयत जे मातहत लिखनि था त नूर मां मुराद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। तफसीर जलालैन में अलामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन वन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तहकीक आयो तोहां ॾे अल्लाह जी तरफ़ खां नूर, हिन नूर मां मुराद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी, सब खां पहिरियों अल्लाह ताला मां मुस्तफ़ा जे नूर खे पैदा फरमायो। हजरत अबू हुरैरा फरमाए थो, हिकु ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हजरत जिब्राइल आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइस, ए जिब्राइल तुंहिंजी उम्र केतिरी आहे? त अर्ज़ की, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां पंहिंजी उम्र जो को अंदाज़ो नथो लॻाए सघां, अलबत्ता एतिरो यादि आहे त चौथे हिजाब में हिकु नूरानी सतारो नज़र ईंदो हुयो, जेको सतारो हर 70,000 साल खां बाद हिकु दफ़ो ज़ाहिर थींदो हुयो, वरी 70,000 साल गायब रहंदो हुयो। मां जिब्राइल उन सतारे खे 72,000 मरतबा चमकंदे ऐं गायब थींदे ॾिठो। सुभान अल्लाह। इहो ॿुधी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, या जिब्राइल व इज़्ज़त रब्बी अना ज़ालिकल कौकब, ए जिब्राइल, मां मुस्तफ़ा खे पंहिंजे रब जी इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, उहो चमकंदड़ सतारो मां मुहम्मद मुस्तफ़ा आहियां। नारा रिसालत, नारा तहकीक, मुर्शिद हुसैन, रहबर हुसैन, तुझो प्यारो मुझो प्यारो।
मालूम थियो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर सब शइ खां पहिरियों हुयो। सब शयूं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर खां बाद में वजूद में आई। रिवायत आहे मौला अली खां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन अली रदियल्लाहु ताला अन्हु अन्नन नबिय सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ाल कुन्तु नूरन बैन यदै रब्बी क़ब्ल खल्क़ि आदम अलैहि सलातु वस्सलाम बिअरबअत अशर अल्फ आमिन। रिवायत आहे मौला अली खां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हजरत आदम जे पैदा थियण खां 14,000 साल पहिरियों मां पंहिंजे रब जी बारगाह में नूर जी सूरत में मौजूद हुयो। अल्लाह सुभान अल्लाह। हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह खां रिवायत आहे अन जाबिर इब्न अब्दुल्लाह रदियल्लाहु अन्हुमा क़ाल क़ुल्तु या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिअबी अंत व उम्मी अखबिरनी अन अव्वल शैइन खलक़हु अल्लाहु ताला क़ब्ल अल अशिया। हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अर्ज कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ता मुंहिंजो अबो ऐं अम्मा कुर्बान ख़बर ॾियो मूंखे त अल्लाह ताला सभिनीनि शयुनि खां पहिरियों कहिड़ी शइ खे पैदा फरमायो। हुजूर अलैहि सलात व सलाम जन फरमायो या जाबिर इन्नल्लाह ताला क़द खलक़ क़ब्ल अल अशियाइ नूरन नबीक मिन नूरिही। सुभान अल्लाह। ए जाबिर बेशक अल्लाह ताला हर शइ खां पहिरियों तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर जे फैज़ मां पैदा फरमायो। पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वलम यकुन फी ज़ालिकल वक्त लोहुन वला कलमुन वला जन्नतुन वला नारुन वला मलकुन वला समाउन वला अर्दुन वला शम्सुन वला कमरुन वला जिन्नुन वला इंसुन। उन वक्त न लोह हुयो न कलम हो न जन्नत हुई न जहन्नम हुयो न फरिश्ता हुया न आसमान हुया न जमीन हुई न सिज हुयो न चंड हुयो न जिन्न हुया न इंसान हुया। एड़े वक्त में मां मोहम्मद जो नूर अल्लाह जी बारगाह में मौजूद हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो नूर हजरत आदम अलैहिस्सलाम खां मुंतकिल थींदो जॾहिं हजरत अम्मा आमना रदियल्लाहु ताला अन्हा जे शिकम में आयो त उन वक्त अम्मा खे हर तरफ़ खां मुबारकूं पयूं मिलनि। सुभान अल्लाह। पहिरें महीने हजरत आदम अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, ॿिए महीने हजरत शीसा अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, टे महीने हजरत नूह अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, चौथे महीने हजरत इदरीस अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, पंजे महीने हजरत हूद अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, छहें महीने हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, सतें महीने हजरत इस्माइल अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, अठें महीने हजरत मूसा अलैहिस्सलाम मुबारक आहिनि, 9 महीने हजरत ईसा अलैहिस्सलाम मुबारक आहिनि। सभिनि चयो ए आमना तोखे मुबारक हुजनि, तूं अन क़रीब अल्लाह जे हबीब ऐं असां जे सरदार जी माउ थियण वारी आहीं। सुभान अल्लाह। जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में तशरीफ़ फरमा थिया त पाड़े जूं औरतूं अम्मा आमना वटि आयूं, चयूं त छा जा हुआ? अम्मा फरमायो ख़रज मिन्नी नूर अदाअत लहू कुसूर शाम, मूं मां हिकु नूर निकितो जंहिंजी रोशनी जे करे मां मके में वेही करे शाम जूं महलातूं ॾिठियूं। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी मां कपड़े ते सुई सां कंपी कयां, असुर जो वक्त हुयो, अचानक मुंहिंजे हथ मां सुई किरी पई, हवा जे करे ॾीओ बि विसामजी वियो, मां सुई ॻोल्हियां पई त एतिरे में मुंहिंजो आका तशरीफ़ फरमा थियो। फदखल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतबय्यनतिल इबरतु बिशवाइ नूर वजही। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में दाखिल थिया, हजरत अम्मा आयशा फरमाए थी त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जे नूर सां सॼो कमरो रोशन थी वियो। उहा गुम थियल सुई मां आसानी सां ॻोल्हे वरिती। मालूम थियो त हुजूर त नूर आहे, पर हुजूर जी आल भी नूर आहे। आला हजरत फरमाए थो तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, आका तू है आईने नूर तेरा सब घराना नूर का।
असा आशिकन जो अकीदो आहे त मौला अली भी नूर, इमाम हसन भी नूर, इमाम हुसैन भी नूर, त असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम भी नूरन अला नूर। वो जो असांजा महबूब मुर्शिद करीम आले नबी औलादे अली आहिन। अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिद करीम जे चेहरे मुबारक में अहिड़ो त नूर रखियो आहे जॾहिं नज़र चेहरे ते पवे थी त दिल मां इहो आवाज़ थो अचे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। जोरदार आवाज सा अल्लाह के जिक्र के बुलंद आवाज सा बोलो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए। संदन जो सायो असां गुनाहगारन मथां कायम ऐं दाइम फरमाए। असांजी निस्बत पंहिंजे पीर कामिल सां आख़िरी दम ताईं कायम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन। सुभान अल्लाह सुभान